नाज़िन परीदन में फ्लोर मिल्स पारां ख़राब कणक इस्तेमाल थियण सबब ग़रीब तबको परेशान है। उन हवाले से ॾिसूं था वकार राजपर की रिपोर्ट। जी पडीज़न में महमूद फ्लोर मिल जा मालिक गरीब अवाम सां ज़ुल्म करे रहा आहिनि, जेके पैसनि जी लालच में अची करे गरीब अवाम के ख़राब ऐं सड़ियल कणक खाराए रहा आहिनि। पडीज़न में महमूद फ्लोर मिल जे में हज़ारे मण कणक ख़राब ऐं सड़ियल इस्तेमाल थी रही है, जंहिंजे करे केतिरियूं ई बीमारियूं पखिड़िजी सघनि थियूं। पडीज़न जे फ्लोर मिल लीज ते भिरिया रोड जे रहवासी सेठ नदीम अख्तर आराई, सेठ फ़हीम अख्तर आराई ऐं सेठ अज़ीम अख्तर आराई खे मिलियल आहे, जेके कुछ पैसनि जी लालच में अची करे अवाम सां ज़ुल्म करे रहा आहिनि। वो गोदाम जो है सरकार के ॾिनल आहे, सरकारी कणक हिते रखंदा आहिनि। गोदाम जो किरायो भरींदी आहे गवर्नमेंट। कणक अलाए केतिरी पई आहे थी, उहा कणक जेकी आहे हिननि कढी खपाए छॾी आहे, अॻिते पोइते करे छॾी आहे। हींअर कणिक तमामु किनी गंदी कणक नदीम अख्तर आराई, फ़हीम अख्तर आराई, हिन जो भाउ आहे मोहम्मद अज़ीम अख्तर आराई, जिते नेब में करोड़ों रुपयनि जा केस हली रहिया आहिनि हींअर ताईं बि। कणक तव्हां मीडिया वारनि पाण ॾिठी हींअर जेकी कणक पई आहे थी, असां नेब जे आला इदारनि खे, बस वारनि खे, SSP थियो, DIG थियो, CM साहब सिंध थियो मुराद अली शाह, इन खां वफ़ाक़ खे बि असां अर्ज़ु कंदासीं, गुज़ारिश कंदासीं त इन जी इंक्वायरी कई वञे। फ्लोर मिल आहे, हिन में हज़ारे लखे ई कणक सफ़ा ख़राब कणक, कारी कणक, न को माण्हू जे खाइण जी, न को ई जानवरनि जे खाइण जी कणक आहे। ई तव्हां पाण अची ॾिसी सघो था। ई असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं, नेब खां मुतालबो था कयूं, नदीम अख्तर आराई ऐं हुन जो भाउ अज़ीम अख्तर आराई ते नोटिस वठी वञे ऐं गोदाम में कणक चेक करी वञे। महमूदिया फ्लोर मिल में हज़ारे छा पर मां सम्झां थो कि लखें ख़राब गंदी ऐं 2 नंबर कणक जेका फीड में या असां ॿाहिरि माल में जेके पखी आहिनि इन्हनि खे इस्तेमालु करे किन पे तो ॾींदा आहियूं, उहा कणक हिते जेका जेका गवर्नमेंट खां हिननि कणक सफ़ेद अनाज वरितो आहे, सुठो अनाज वरितो आहे, उन में हींअर जेको उहो त ई खाई आहे अरबे रुपयनि जी उहा क्रिप्शन करे उन जी जेका पूराई आहे उन में जेको आहे हीअ न मिक्स करे, पर ईअं सम्झो त 90% हीअ न 10 किलो हुननि या मथां था विझंदो को चेक करे सिर्फ़ उहा ॾेखारण बंबू जे हिन सैंपल में सिर्फ़ु ॾिसण में अचे त हीअ गवर्नमेंट जो न, ऐं अंदरि जेको हुन में भरियल आहे माल उहो तव्हांखे छा ॿुधायां। उन खां पोइ मां इहो सेठ नदीम अख्तर ऐं सेठ फ़हीम अख्तर आराई जेके आहिनि उन्हनि ते क्रिप्शन जा अलाए के अरबे रुपयनि जा केस नेब में हलनि पिया था। पडीज़न जे शहरियुनि सिंध हुकूमत खां, DC नौशरो फिरोज़ खां, नेब एंटी करप्शन मुख़्तलिफ़ इदारनि खां घुर कई त ख़राब पियल कणक जी इंक्वायरी कराई वञे ऐं ही 2 नंबरनि किथां थो अचे ऐं छो थो इस्तेमालु कयो वञे, उन जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। कैमरामैन अब्दुल वाब लाशारी सां गॾु वकार राजपर, आवाज़ TV न्यूज़, पडीज़न।